प्यारी साथ संगत तव्हां सभिनि जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सिंधी सत्संग में। राम कथा जेका असां सिंधीअ में ॿुधी रहिया आहियूं। न त राम कथा कंहिं सिंधीअ जी रचना त आहे कान। गोस्वामी तुलसीदास सिंधी कान हो, पर उहे सॼे संसार जो कवि हो। सॼे संसार जे भले लाइ हुन राम कथा लिखी जो कोई भी करे सघे थो पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में। गुजराती माण्हू बि राम कथा कंदा आहिनि, मोरारी बापू गुजरातीअ में, कोई पंहिंजी भाषा में, कोई तेलुगुअ में कंदो हूंदो। असां सिंधीअ में करे रहिया आहियूं। महत्वपूर्ण इहो कान्हे कि लिखी कंहिं या कथा उहो सिंधी आहे या न आहे, इहो इम्पोर्टेंट कान्हे समाज जे लाइ। इम्पोर्टेंट आहे कि असांजी सिंधी ॿोलीअ में थी रही आहे या न। छो त पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हि जल्दी सम्झ में ईंदी आहे, ॿिए जी ॿोलीअ में थोरो समय लॻंदो आहे। पंहिंजी मातृभाषा में हिंदीअ में ॿुधायूं न अगरि इहा ई कथा त शायदि सम्झ में न अचे। ॾाढियूं ॻाल्हियूं असां खीरणी चवंदा आहियूं सिंधीअ में। जेॾी महिल भॻवान राम जे जनम खां पहिरीं राजा दशरथ यज्ञ करायो, पुत्र कामष्ठी यज्ञ, त देवता खीरणी खणी निकिता हुआ। पर खीरणीअ खे हिंदीअ में छा चइबो आहे? खीर। ऐं असां खीर सिंधीअ में कंहिंखे चवंदा आहियूं? दूध खे। पर अगरि दूध खे वरी हू छा चवंदा आहिनि? दूध असां वरी किथे इस्तेमालु कंदा आहियूं? ॾुध। त ॾाढा फ़र्क़ु आहिनि। असांजी पंहिंजी ॿोलीअ में कथा थिए त भीतर ताईं वेंदी आहे। त असांखे सिंधी ॿोली बचाइणु खपे। सिंधी ॻाल्हाए करे सिंधीअ में कथाऊं करे अहिड़ियूं कथाऊं रामचरितमानस, भागवत महापुराण, भगवत गीता, देवी भागवत महापुराण सिंधीअ में थियणु खपनि। थिए उल्टो पियो थो, कथा सिंधियुनि जी ऐं थिए हिंदीअ में पई थी। इहो उल्टो। इन सां छा सिंधी ॿोली बचंदी? न। त मां चयो न, महत्वपूर्ण आहे ॿोली कहिड़ी थी हले कथा में। इहो थोरी आहे कि असांजी कथा आहे पर हिंदीअ में कयूं। थिए ईअं पियो थो, असांजी चई करे हिंदीअ में कथाऊं पियूं थियूं थियनि। इन सां ॿोली न बचंदी। जेका हिकु शइ वञी बची आहे सिंधियुनि जी, ॿिए त निकिरी वियूं। असांजो पहनावो, संस्कृति, असांजा संगीत इंस्ट्रूमेंट, सभु ॻाल्हियूं निकिरंदियूं वियूं। हिकु शइ वञी बची आहे, ॿोली। हाणे उनखे ख़तमु करण लाइ बुद्धिजीवी प्रयास पिया था कनि। कथा हिंदीअ में कराराए करे ऐं नालो कि सिंधियुनि जी कथा हिंदीअ में, सिंधियुनि जे लाइ सिंधीअ में, सिंधियुनि जी कथा हिंदीअ में।